दोस्तों, मां संगीता सुखवाणी तव्हां सभिनी साहेड़ियुनि सिंधियुनि जो हिन असांजे 3 ऑनलाइन सेशन में मास्टर रांजन सिंधु भवन पारां हार्दिक अभिनंदन थी कयां। फादर्स डे, जी हाँ दोस्तों, हूअं त सभु ॾींहं असांजे माता पिता जा हूंदा आहिनि, पर के ख़ासि ॾींहं असां उन्हनि खे ई समर्पित कंदा आहियूं। जीअं त मास्टर रांजन सिंधु भवन मुंहिंजे पिता पंहिंजे पिता मास्टर रांजन जे यादि में अॾायो, जिते हर महीने सिंधी प्रोग्राम थिए थो जंहिंखे असां धमाको चऊं था। ऐं गुज़िरियल 5 सालनि खां असां उते फादर्स डे ॾाढे प्यार ऐं सिक श्रद्धा सां मल्हाईंदा आहियूं। त हिन दफ़े बि टीम MRSB जे मेंबर्स ऐं टीम MRSB जे समर कैंप स्टूडेंट्स मिली करे हिन प्रोग्राम खे पेश कयो आहे। दोस्तों, ख़ासि अहम ॻाल्हि त इहा आहे त इहे सभु प्रोफेशनल न आहिनि ऐं कुंड कर्श मां गॾिजी करे हुननि हिन प्रोग्राम खे पूरी शिद्दत सां पेश कयो आहे, जंहिंमें 5 सालनि खां वठी 14 सालनि ताईं ॿार आहिनि ऐं वॾा बि आहिनि। ॿार किन पियानो वॼायो आहे त किन कराओके ते गीत ॻायो आहे, किन कविता चई आहे त किन वरी फादर ते स्पीच ॾिनी आहे ऐं सुहिणी कॉमेडी स्किट पिणु रखी वई आहे टीम MRSB मेंबरनि जे पारां। त मां पूरी उमेद थी कयां त तव्हांखे अॼु जो इहो प्रोग्राम बेहद पसंदि ईंदो ऐं तव्हां पंहिंजा राय असांखे ज़रूरु ॾींदा। त प्रोग्राम जी शुरूआत कयूं था निवेदिता जितेंद्र वलेचा जे हिन इस्म सां। अॼु जे प्रोग्राम जो जंहिंजो नालो आहे एक शाम पापा के नाम। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो निवेदिता वलेचा आहे। मां ॾाढी ख़ुशि आहियां त मूंखे मास्टर रांजन सिंधु भवन पारां हिन फादर्स डे जे प्रोग्राम ते परफॉर्म करण जो मौक़ो थो मिले। जय झूलेलाल। पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी, सच सारे सपने पापा के अपने करने चली मैं नौजवान। सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे, बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। फसलें जो काटी जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है, ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे, बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मां मुनिष्का नरेश जेठानी सभिनी खे मुंहिंजो सादर प्रणाम। मूंखे तमामु ख़ुशी आहे जो मास्टर रांजन सिंधु भवन तरफ़ां अॼु फादर्स डे ते पंहिंजे पिता जे बारे में कुझु ॿुधाइण जो मौक़ो मिलियो आहे। जीअं त सिके जा 2 पासा हूंदा आहिनि, तीअं ई माता पिता असांजे जीवन जा 2 पासा आहिनि। हुननि जे बिना असांजी ज़िंदगी में कोई बि मूल्य न आहे। पिता असांजो पहिरियों गुरु हूंदो आहे जेको हथ पकड़े असांखे पंध कराईंदो आहे ऐं सॼी दुनिया सां रूबरू कराईंदो आहे।
पिता हिकु वण जे समान हूंदो आहे। जीअं वण असांखे गुल ऐं मेवा ॾींदो आहे ऐं उस ऐं बरसाति खां बचाईंदो आहे, तीअं ई पिता असांजे लाइ उस ऐं बरसाति में कमु कंदो आहे ऐं पंहिंजे परिवार जूं तकलीफ़ूं दूर कंदो आहे। पिता पंहिंजे परिवार लाइ ॾींहं राति महिनत कंदो आहे, पंहिंजे परिवार जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदो आहे। हुनखे जंग जो वासी बि चवंदा आहिनि। पिता पंहिंजे परिवार खे अकेले छॾे परदेस में रोज़ी रोटी लाइ वेंदो आहे। पिता जी मौजूदगी तमामु ज़रूरी हूंदी आहे, छो त पिता सूरज जे समान आहे। जीअं सूरज सॼे संसार में रोशनी फैलाईंदो आहे, तीअं ई पिता असांजे जीवन में रोशनी फैलाईंदो आहे। असांखे रांदीका वठी ॾींदो आहे, असांजो जनम ॾींहुं मल्हाईंदो आहे। हिकु उहो ई पिता आहे जेको स्कूल जी एडमिशन लाइ कलाकनि जा कलाक हिकु कतार में बीहंदो आहे, असांखे पढ़ाई करे लाइकी लॻाईंदो आहे। जीअं सपना असां ॾिसंदा आहियूं, पर पिता हुनखे पूरो कंदो आहे। असां लाइ महिनत करे सॼी दुनिया सां लड़ाई करे असांजो सुपिनो पूरो कंदो आहे। पिता हिकु नारियल वांगुरु हूंदो आहे, ॿाहिरां सख़्तु ऐं अंदरां नरम हूंदो आहे। जीअं त माता जी महिमा अपरंपार हूंदी आहे, तीअं ई पिता जी महिमा बि अपरंपार हूंदी आहे। माता पिता असांजे जीवन जा ॿ फीता आहिनि, हुननि जे बिना असांजो ज़िंदगी में कोई बि मूल्य न आहे ऐं असांजी गाॾी कोन हलंदी आहे। मां 2 लफ़्ज़ पिता जे बारे में चई रही आहियां। पिता रोटी कपिड़ा ऐं मकान आहे, पिता रोटी कपिड़ा ऐं मकान आहे, पिता नन्हे ॿार लाइ वॾो आसमान आहे। जीअं त माता घर जी रानी आहे, तीअं पिता घर जो राजा आहे। पिता आहे त घर में ख़ुशियूं आहिनि, पिता आहे त बाज़ार जा सभु रांदीका पंहिंजा आहिनि। जीअं त माता घरु आहे त पिता हुनजी छित आहे। पिता के ऑफिस जा केतिरा बि टेंशन हूंदे बि असां सां राति जो अची करे मौज मस्ती कंदो आहे ऐं पंहिंजी मायूसी कोन ॾेखारींदो आहे। माता पिता धीअ पुट में फ़र्क़ु न करे हिकु जहिड़ो सम्झंदा आहिनि। पिता जे बारे में जेतिरो चइजे ओतिरो घटि आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो साची प्रकाश वलेचा आहे। मूंखे तमामु ख़ुशी आहे कि मां मास्टर रामजन सिंधु भवन पारां फादर्स डे से परफॉर्म करण जो मौक़ो मिलो है। चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा मेरे पापा है। पापा, लव यू पापा। पापा, मेरे पापा। चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा। पापा, मेरे पापा। मीठी मीठी बातों से वो सबको हंसाता है। वो प्यारी अदाओं से वो दिल बहलाता है। वो दुनिया में आते जाते वो प्यार गाता है। सागर ने पूछा नैया से, नैया ने पूछा खिलैया से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा।
We love you, Papa. Happy Father's Day.
कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमाए हैं। बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमाए हैं। वो जिंदगी में कल क्या बनेगा, हर एक नजर का सपना ये है। कोई इंजीनियर का काम करेगा, बिजनेस में कोई अपना नाम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। जय झूलेलाल, मुझो नालो निवेदिता वलेचा है। मां ॾाढी ख़ुशि आहियां त मूंखे मास्टर रांजन सिंधु भवन पारां हिन फादर्स डे जे प्रोग्राम ते पार्टिसिपेट करण जो मौक़ो थो मिले। त अचो त अॼु असां ॿुधूं संगीता दीदीअ जी हिकु कविता। पिता पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, आए हो सभ खां प्यारो। पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, आए हो सभ खां प्यारो। कॾहिं नरम त कॾहिं गरम, पर दिल जो आहे साफ़, कंदो आ हर ग़लती मुंहिंजी माफ़। पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, पिता मुंहिंजो आ सभ खां प्यारो। अॼु बि आहे यादि मूंखे नित कल जी ॻाल्हि हुजे, कीअं मां हुन खां सभु कुझु सिखियो, कीअं हुन मूंखे आ सेखारियो। पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, पिता मुंहिंजो आ सभ खां प्यारो। स्कूल में हू हर रोज़ छॾे, स्कूल में हू हर रोज़ छॾे, ग़लती कयूं त ख़बर वठे। कीअं मां वॾी थियसि हुनजे लाड कोठ में, अॼु नंढी ऐं सुभाणे वॾी सदा सियाणी थियसि। कीअं हुन मूंखे दुनिया सां मिलाई, कीअं हुन मूंखे पाले लाइक़ बणायो। पिता मुंहिंजो थोरो आहे पढ़ियल, पर अॼु बि इंजीनियरिंग खां आ होशियार। दुनिया हिन खूब ॾिठी आहे, दुनिया हिन खूब ॾिठी आहे, असांखे दुनियादारी सिखाई आहे। देश परदेश में रोज़ी कमाई आहे, फ़ख़ुर सां सिंधी ज़ात सजाई आहे। आख़िर इहो ॾींहुं बि आयो जॾहिं हुन मूंखे अलविदा कयो। जनक जे रूप में फ़र्ज़ निभायो, पंहिंजे सिख्या खे पूर्ण निभायो। कोन विसंदी हिया गरी, जॾहिं पिता जी आसीस करे मां पिता खां वयसि परे। सदा रहंदी आसीस हिन जी, प्यार हिन जो सहारा। ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हू अॼु बि मूंसां सहारा। पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, पिता मुंहिंजो आ सभ खां प्यारो। पिता मुंहिंजो आ सभ खां दुलारो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां नैना सिरवानी मास्टर रांजन जी जन्म शताब्दियुनि जी सभिनि खे वाधायूं। नालो चिलिका जितेंद्र वलेचा आहे। मूंखे तमामु ख़ुशी आहे
तमाम मास्टर रांजन सिंधु भवन जे तरफा फादर्स डे प्रोग्राम एक परफॉर्म थी कया। जय झूलेलाल। मेरे पापा चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा। दुनिया में आते जाते वो प्यार लुटाता है। सागर ने पूछा नैया से, नैया ने पूछा कि भैया से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो अर्पिता विजय आडवानी आहे। मूंखे जाम ख़ुशी आहे कि मूंखे मास्टर रांजन सिंधु भवन तरफां मूंखे फादर्स डे ते मूंखे पार्टिसिपेट करण जो मौक़ो मिलियो आहे। अचो त हाणे डांस ॾिसो। बोझ नहीं होती। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। थैंक यू ऑल। जय झूलेलाल।
झूलेलाल दोस्तों, तव्हांजे न चाहींदे तव्हांजे विच में थी वियो आहे काको कल्लूमल। तव्हांखे हैरान करण, परेशान करण ऐं तव्हां सां खेॾण कौन बनेगा करोड़पति, अने केरु थींदो करोड़पति। त अॼु असांजी हॉट सीट ते आहे सुगनी सखर वारी। त ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा भेण सुगनीअ जो। जय झूलेलाल काका, ठीकु आहे न? हा, तुझे प्रोग्राम ते अची वई में। हा, तुंहिंजी ॾाढी इच्छा हुई न त मां अचां। हा, इन करे मां हली आयमि। हा, हली आयमि न। सुगनी भेण, तुंहिंजो इन हॉट सीट ते यानी गरम तहे ते सॉरी इन गरम सीट ते तुंहिंजो स्वागत आहे। सीट घणी गरम त न आहे न भेण? हले काका हले, हरुको रेडी, गरम कोन थी लॻे, हले। तोखे ख़बर न आहे छा मुंहिंजे प्रोग्राम में अचणो आहे? हीअं कीअं कब्ज़ वारी मुंहुं खणी आई आई? ए मुंहं ते केतिरो पाणी विझी आई आई? शिकिल ॾिठी अथई पंहिंजी? काका, पाणी न विझी आई आहियां, निकिरां पई घर मां त ओचितो अची बरसाति पई। जल्दी जल्दी में छटी खणी अॻे साल वारी। ऐं मूंखे कहिड़ी ख़बर त छटीअ में हेॾा वॾा वॾा टूंग आहिनि। हाणे मां छा कयां? टूंगनि मां त पाणी ईंदो न काका। हले हले, सीट बि त गरम आहे न, हले। हिते असां शुरू था कयूं कौन बनेगा करोड़पति भेण सुगनीअ सां। त पहिरियों सवाल आहे, पटाटनि खे बॉइल करण जे लाइ घणी विसलियूं लॻंदियूं? मां रिपीट थो कयां सवाल, पटाटनि खे उॿारण जे लाइ घणियूं विसलियूं लॻंदियूं? जंहिंजा जवाब आहिनि, पहिरियों 100, ॿियों 200, टियों 500 या चौथों 1000। त तूं मूंखे हिन जो जवाब ॿुधाए। मूंखे बि कोई जल्दी न आहे, मां बि जेसि ताईं चांहि चई आहे, चांहि पी आहे, तेसि ताईं तूं मूंखे हिन जो जवाब ॿुधाए। काका, हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त पटाटनि खे घणियूं सिटियूं लॻंदियूं? मुंहिंजे घर में त कुकर आहे ई न, त मां तोखे कीअं ॿुधायां त घणियूं सिटियूं लॻंदियूं? काका, अहिड़ा ॾुखिया ॾुखिया सुवाल थोरे ई। मां सम्झो त सवला सुवाल पुछंदो, तव्हां त ॾुखिया ॾुखिया सुवाल था पुछो। मां कहिड़ी पढ़ियल बढ़ियल थोरे ई आहियां। हा काका, पहिरियों ई मां घर मां परेशान लॻी पई आहियां। मुंहिंजे नुंहुं मुंहिंजो जीअण ई हराम करे छॾियो आहे, रंझाए मारियो अथई। कंहिं ॻाल्हि में मां हुन सां पुॼी नथी सघां। हर कंहिं ॻाल्हि में मूंखां गोए थी खणी वञे। हा, मुंहिंजे इज़त जो फलूदो मलाई करे छॾियो अथई, फलूदो मलाई। हा, पफजी कंदा आयासीं, मां ई सेखारीमांसि त कीअं पफजी करे। हाणे उन में मूंखां बि वॾियूं वॾियूं लेलियूं खणी वई आहे। उहो त छॾे, वरी मां पंहिंजे साहेड़ियुनि सां गेम सिखी आहिनि, तंबोला करणु। हिकु हिकु टिकेट ते मूंसां रांदि कंदी हुई। हाणे वॾियूं वॾियूं टिकेटुनि जा अघ रखी, घणियूं घणियूं टिकेटूं वठी, उन में बि मूंखां वॾियूं वॾियूं लेवलियूं करे वई आहे। उन में बि मां उन सां नथी पुॼी सघां। हाणे मुंहिंजे इज़त जो कचूबर करे छॾियो अथई काका। पोइ हाणे मां छा कयां? वरी काका तूं त सोच न, तूं त अहिड़ा ॾुखिया ॾुखिया सुवाल न पुछ न, सवला सुवाल पुछ न मूंखां। हा ठीकु आहे, इहे घर जा झगड़ा मूंखे न ॿुधाए। मां बि पंहिंजी नुंहुं मूं परेशान आहियां। मूंखे बि जाम रंजाए मारियो अथई। मूंखे बि पटाटे जो फुल्को खाइणो, तॾहिं मां तोखे न हॉट सीट ते सॾु कयो आहे। तूं हेॾो रोए थी त मां तोखे सवलत थो ॾियां। जेकर नथो अचई त तुंहिंजी मदद जे लाइ मां तोखे 3 चांस थो ॾियां। पहिरियों आहे फोन अ फ्रेंड, मतलब के निभागे दोस्त खां तूं पुछी थी सघी। ॿियो आहे 50-50, माने 2 जवाब उॾामी वेंदा, बाक़ी ॿिनि मां हिकिड़ो सही हूंदो। टियों आहे एक्सपर्ट एडवाइस, माने कंहिं रुलियल पिनियल भिटकियल वांदो माण्हू हूंदो त तोखे हुनजो रायो ॾींदो। ठीकु आहे? ठीकु आहे काका, मां पंहिंजे साहेड़ीअ खां फ़ोन करे पुछी थी सघां? तव्हां मूंखे फ़ोन लॻाए ॾींदव? तोखे पंहिंजो फोन कोन अथई छा? मां तोखे फोन लॻाए ॾियां, इनाम बि मां ॾियां, फोन बि मां लॻाए ॾियां। छा तुंहिंजे लाइ मां बैलेंस भराए वेठो आहियां छा? काका, हाणे एतिरो तकिड़ो कर न, इहो दफ़ो खणी फ़ोन ॾे। तकिड़ो आयमि न घर मां, खड़ खड़ जा आवाज़ पिया अचनि, निकितमि त
जल्दी जल्दी में छटी घुरियमि। छटी बि मुंहिंजे चंडीअ नुंहुं लिकाए रखी सेटीअ में। हाणे जॾहिं सॼी सेटी ख़ाली कई आहे तॾहिं वञी छटी मिली आहे। इन में मूंखे देरि थी वई, मां फ़ोन न खणी सघियमि। काका हे दफ़ो कुर्ब कर ॿेली फ़ोन लॻाए ॾे न, ॿिए दफ़े मां फ़ोन खणी ईंदमि। हा काका। 20 सेकेंड ई ॻाल्हाइजांइ, पहिरें ई बैलेंस थोड़ो आहे। भागा, ओ भागा, अरे ख़ुशि आहीं? अरे मां हिते आई आहियां रांदि करणु। हा मूंखे चांस मिलियो आहे। अहिड़ा चांस थोरी रोज़ रोज़ मिलंदा आहिनि। हा मां आई आहियां, पर सुवाल पुछनि था ॾुखिया ॾुखिया, ईअं ई फोकट जा इनाम थोरी था ॾियनि। ॾुखिया ॾुखिया सुवाल था पुछनि। हाणे मां हिकु सुवाल ते अटकी पई आहियां ऐं तूं मूंखे उनजो सही जवाबु ॾे त मां सुभाणे तोखे पापड़ खाराए वेंदीमांइ। हा सवाल आहे, पटाटनि खे उॿारण लाइ घणियूं सीटियूं लॻनि? 100, 200, 200, 500 कि न चौथों 1000? हाणे सोचे सम्झी जवाब ॾे। हा निभागी सुगनी अहिड़ा ॾुखिया सुवाल हिकु पापड़ जे लाइ? मुंहिंजा खाधल सिंध जा सचा घीअ निकिरी वेंदा सोचे सोचे त घणियूं सीटियूं लॻियूं। मूंखे घर में आहे कुकर, ॿुधाए मूंखे घर में आहे कुकर? जेके सीटियूं हणनि उन्हनि खां ई वञी इहे ॾुखिया सुवाल पुछ। निभागी चंडी आई आहे मूंखां ॾुखिया सुवाल पुछण, मुंहिंजी बेइज़ती कंदी आहे। सुगनी हिते असांजे प्रोग्राम जो अंत थी वियो आहे। माहौल तमामु गरम थी वियो आहे। मूंखे लॻो त तूं मूंखे ॿुधाईंदी त पटाटनि खे बॉइल करण जे लाइ घणी सीटियूं लॻंदी, पर निभागी तूं मूंखे न ॿुधाए सघंदी आहे। हाणे ठीकु आहे, मां लूणु मिर्च वारो ई फुल्को ठाहे खाईंदसि। वरी न अचिजांइ मुंहिंजे प्रोग्राम में। निकिर हितां। आई आहे कौन बनेगा करोड़पति थींदी आहे।